ग्रैंड डेमोक्रेटिक अलायंस तरफां दादू में वर्कर्स कन्वेंशन कोठायो वियो, जंहिंमें अखबारनि कारकुन वॾे अंग में शिरकत कई। कन्वेंशन में अॻूणे वज़ीर आला सिंध लियाकत अली जतोई, सफदर अब्बासी, करीम अली जतोई, सैयद मुनीर हैदर शाह ऐं ॿियनि अखबारनि ख़िताब कयो। डॉक्टर सफदर अब्बासी ख़िताब कंदे चयो त 2018 जी इलेक्शन दौरान पीपल्स पार्टी जे नुमाइंदनि खे अवाम वोट न ॾिना, पर ज़रदारी पीपी उम्मीदवारनि खे खटराइण लाइ पिंडी वारनि खां मदद वरिती। हुन चयो त जीडीए जो चमकदार सितारो पीपल्स पार्टी जे तीर जो मुतबादिल आहे। ईंदड़ चूंडनि में भरपूर कामयाबी माणी पीर पागारी जी क़यादत में सिंध सां कयल ज़्यादतियुनि जो हिसाब वठंदासीं। अॻूणे वॾे वज़ीर लियाकत जतोई चयो त 16 सालनि खां सिंधी अवाम खे बुख ऐं बदहाली खां सवाइ कुझु नाहे ॾिनो वियो। जोही वासियुनि जी 2.5 लख एकड़ ज़मीन ग़रीब आबाद कराए पीपल्स पार्टी वारा महिलातनि में सुता पिया आहिनि। लियाकत जतोई चयो त पीपी जी हुकूमत अवाम खे बुख बेरोज़गारी खां सवाइ कुझु बि न ॾिनो आहे। जीडीए जी हुकूमत ईंदी त अवाम खे रोज़गार ॾींदासीं, ख़ुशहाल कंदासीं। मुनीर हैदर शाह चयो त 2012 में अदालत मुराद अली शाह खे नाअहल करार ॾिनो। उहो नाअहल सिंध जो चीफ मिनिस्टर कीअं बणियो? पीपी जे इक़्तिदार में सिंध जे ग़रीब अवाम तमामु घणो भोॻियो आहे, हाणे ईअं थियण न ॾिनो वेंदो।